अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु ونشهد أن لا إله إلا الله ونشهد أن محمدا عبده ورسوله إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما सब साथी दिल जे मोहब्बत सां एक दफ़ो दुरूद शरीफ पढ़न अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। बाबा जिन दोस्तन दुरूद शरीफ पढ़ियो आहे उहे वेही रहा, जिन दुरूद शरीफ न पढ़ियो आहे उहे बीठा हो जाओ। रज़ाकारन भी दुरूद शरीफ पढ़ियो तो वेही रहा, रज़ाकार भी वेही रहा। मां अॻिते अचण जे लाइ न आहे चयो बाबा, वेहण जे लाइ चयो, अॻिते जॻह कोन्हे। ॿिन्ही पासनि खां कनात खां बीठल दोस्त वियो वेहो हेठि, वे आवाज़ अचे तो मुंहिंजो आवाज़ ॿुध। मां तकीर न कंदुसि, तूं न वेहंदे मां न कंदुसि तकीर। हेठि वियो, अचनि कपिड़नि अच्छी टोपी वारा, तुंहिंजे लाइ वरी अलॻि ऐलान कयां। वहां खां वठी विया KTN न्यूज़ प्रो लोग पीछे उस साइड पे चले गए, बीच में हमारे भी खड़े हैं। इस तरह नहीं होता। KTN न्यूज़ और 20 नंबर पीछे। बाबा केड़े धण सां आहे तो बाहर निकरी वञी नथो वेही सघे। शाबाश पार हलियो वञे। हिकिड़ो माण्हू सॼे जलसे खे ख़राब थो करे। हेॾा बाबा वेही रहो। शाबाश। एक बार रज़ाकार अंदर हलिया वञनि खे विहार जेका मुंहिंजी ॿोली जिनखे सम्झ में नथी अचे। वेठल बीठल के मां खां वठी विहारे। रज़ाकार हाणे तव्हां बि वेही रहो ताकि मूंखे ॾिसनि मां हिननि खे ॾिसां। वियो शाबाश। रज़ाकार विहनि। तव्हां रज़ाकार उते ई वियो न, होॾे मुंहुं करे वेही रहो बसि। अब लाउड सां गॾु जेका बीठल आहिनि, महिरबानी करे वियो। हर हिक खे अलॻि अलॻि मां नथो सम्झाए सघां। इनके रस्तो जो तो बाहर वञे, रस्तो जो हल बाबा बाहर, इनके बाहर रस्तो जो। हज़ारनि जो इज्तिमा है, तव्हां ख़राब करे रहिया आहियो इज्तिमा। महिरबानी कयो। अब जेको विच जलसे में बीठो आहे, पुट या ॿाहिरि निकिरी वञ या वेही रहो। क़ाबिल इज़्ज़त एहतराम, वाजिबुल एहतराम, क़ाबिल इज़्ज़त तकरीम हज़रत सैयद अब्दुल क़य्यूम हाले जवी साहब दामत बरकातुहुल आलिया, अमीर जमीयत उलमा इस्लाम सूबे सिंध, हजरत मौलाना हबीबुर रहमान सुमरो साहब दामत बरकातुहुल आलिया, स्टेज से मौजूद मरकजी सूबाई ओहदेदारान, पिंडाल में मौजूद टंडे मोहम्मद खान जा गैरतमंद जुर्रतमंद दिलेर ऐं मुजाहिद साथियों, मां पंहिंजे भाउ मौलाना मोहम्मद इब्राहिम सुमरो साहब के, अब्दुल बासित निजामानी साहब के, टंडे मोहम्मद खान जी पूरी जमात के, तारिकन जे जमात के, यूरटन जे जमात के, अज जे हिन अज़ीम शान फकीरुल मिसाल तारीख साज
सिंध अमन मार जलसे जे रकात ते दिल जे गहराइन से मुबारकबाद पेश करया तो धड़िए दर दुआ करया तो अल्लाह तबारक व तआला मुझे इन दोस्तन जे न मोहब्बत के मेहनत के पंजे बारगाह में शर्फ कबूलियत से सरफराज फरमाए। मुझे मुहतरम दोस्तों, भाईरों और बुजुर्गों, जमीयत उलमा इस्लाम की तारीख क्या नई तारीख को ने 250 साल पहरिया मुझे अकाबिरीन मुझे वलड़न अंग्रेज जो पाड़ू पटण के लाए तहरीक हलाई ही जिहाद कयो हो ऐं अंग्रेज के खिलाफ अल में बगावत बुलंद कयो हो। मुझे अकाबिर जो न तहरीक एतरो जोर पत्तो देवबंदी त देवबंदी, बरेलवी त बरेलवी, शिया त शिया, हिंदू भी सिख भी उन तहरीक में मुंजन वजड़न सां गॾु अंग्रेज के खिलाफ बरसरे बेकार हा ऐं उन तहरीक वो रंग लातो जो हिन धरती तां अंग्रेज के पंहिंजा नापाक कदम पटना पया। लेकिन अफसोस अंग्रेज हितां हली वियो, पंहिंजा एजेंट टाउट छॾे वियो जेका अॼु 70 साल खां सिंध में हुक्मरानी करे रहिया आहिनि, पाकिस्तान में हुक्मरानी करे रहिया आहिनि ऐं अंग्रेज के उन एजेंडे के पाए तकमील ते पहुंचाए करे अमेरिका जी बरतानिया जी गुलामी करे रहिया आहिनि। ऐं अॼु मुंहिंजा वॾड़ा, अॼु मुंहिंजी जमात, अॼु मुंहिंजा कारकुन पंहिंजनि वॾड़नि जे नक्शे कदम ते हलंदे अंग्रेज जे पुटनि जे खिलाफ अल में बगावत बुलंद कयूं बीठा आहिनि। माज़ीअ में अंग्रेज जो पाड़ू फटियूं हो, इंशाअल्लाह मुस्तक़बिल करीब में सिंध में अंग्रेज जे पुटनि जो पाड़ू फटे छॾींदासीं इंशाअल्लाह। अल्लाह अकबर, जिंदा है, जिंदा है। हाणे वेरे बुध मके माण्हू नज़र खुटे थी, माण्हू नथा खुटनि, तुंहिंजे नारे जो आवाज़ नथा ॿुधनि, मुजाहिदनि जो आवाज़ हे अंग्रेज़नि जे पुटनि खे ॿुधाइण थो चाहियां त सखर खां पोइ, गलकोट खां पोइ, शिकारपुर खां पोइ, खैरपुर खां पोइ, नवाब शाह नौशर फिरोज खां पोइ, मटियारी हैदराबाद खां पोइ टंडे मोहम्मद खान बि फैसलो ॾेई छॾियो आहे। ही अवामी रेफरेंडम आहे, ही नफ़रत जो इज़हार आहे। सिंध जे हुक्मराननि जे खिलाफ ॿुधो, टंडे मोहम्मद खान खे अवाम बि तव्हांखे मुस्तरद कयो आहे। टंडे मोहम्मद खान जो अवाम बि मुतबादिल ऐं कुदरत जे तौर ते कंहिं जमात जे तरफ़ वधाए रहियो आहे त उहा जमात जमीयत उलमा इस्लाम आहे। नारा तकबीर, माइक ते न, बिल्कुल न। ओहो मुजाहिद नारो हणंदो पिंडाल मां, जंहिं जज़्बे सां हिन जो नारो आहे उन जज़्बे सां जवाब अचणु घुरिजे। ऐं इंशाअल्लाह हे रड़ियूं, हे कुकू, हे दाहूं, हे अजायूं न आहे। मां कल्ह नवाब शाह में चयो, नवाब शाह में समझो था ना, नवाब शाह, नवाब शाह समझो था ना, सदर पाकिस्तान जो घर, खातून अव्वल जो घर, कल नवाब शाह में भी आवाम जो समुंड उथरी पियो हो। कल मां नवाब शाह में चयो ऐं अॼु लफ़्ज़ दोहरायां थो त जमीयत उलमा इस्लाम जो है झंडो मुस्तक़बिल करीब में भी असांजो रस्तो नथो रोके सघे। ऐं इंशाअल्लाह ज़ुल्म ऐं जबर ऐं ॾाठ जे दीवारनि खे किराए करे फिटो कंदासीं इंशाअल्लाह। छो न कयूं? न अझो मिलियो, न अटो मिलियो, न लटो मिलियो।
मांग रहा है हर इंसान रोटी कपड़ा और मकान, मांग रहा है हर इंसान। काचा रोटी काचे इन कपड़ा घर वठी कब्र में पुजायो, या रोटी कपड़ा है मकान जो नारो ऐ मुआरो यार। जनाब बिलावल भट्टो जरदारी साहब इलेक्शन में उठो, इक़्तिदार ॾियो बिजली मुफ्त ॾींदासीं। माशा अल्लाह मुफ्त बिजली जो मंजर ॾिसणो अथव त जनहाण सूबे खां घुमी अचो। 2015 खां बिजलीअ जो नालो ई कोन्हे जनहाण में। इहा सिंध, इहा भुट्टे साहब जी सिंध, इहा बेनज़ीर साहिबा जी सिंध, इहा बिलावल साहब जी सिंध जंहिंमें वॾेरा रावल ठापदा गरीब मरंदा रहंदो। हे बिट्टो में यार सिंध में न हलंदो। हीअ गरीबनि जी सिंध हो, हीअ मज़दूरनि जी सिंध हो, हीअ हारियुनि जी सिंध हो, हीअ थोरी हथनि महिनत कशनि जी सिंध है। इंसाफ ॾियणो पवंदो, रोज़गार ॾियणो पवंदो। जेकॾहिं न त इनकलाब यादि रखो, श्रीलंका जो इनकलाब ऐं नेपाल जो इनकलाब, बांग्लादेश जो इनकलाब तव्हां खां विसरी वेंदो। हे टंडे मोहम्मद खान जो तव्हांखे किचे खां थले करे टंडे मोहम्मद खान जो रोडनि ते किनी दो। तकबीर, जमीयत उलमा इस्लाम जिंदाबाद, कायदे सिंध अल्लामा राशिद महमूद सुमरो, नारा तकबीर। बांग्लादेश ऐं नेपाल जा हुक्मरान त हेलीकॉप्टर ते भॼा न, इंशाअल्लाह इन्हनि खे भॼण जो मौक़ो बि न ॾींदासीं, इन्हनि खे भॼण जो मौक़ो बि न ॾींदासीं। 78 सालनि खां इहे हुक्मरान, 18 सालनि खां लगातार हुक्मरानी। हालत चाहे न मेरिट ते रोज़गार आहे, बाठनि खे नौकरियूं आहिनि, चमचनि खे नौकरियूं आहिनि। 33 नंबर पास, 40 नंबर पास उस्ताद धिका झलींदा था बर्तन। मुंहिंजूं न्याणियूं इस्लामाबाद में सरापा एहतजाज आहिनि, मुंहिंजे सिंध जा कुंभर इस्लामाबाद में सरापा एहतजाज आहिनि। कोई उन्हनि खां पुछण वारो कोन्हे। अॼु हालत इहा है सिंध जे अंदरि कणिक जो सरकारी हक़ न रखियो वियो, सरकारी रेट न रखियो वियो, सरकारी ख़रीदारी न कई वई। छाजे लाइ 70 अरब जी करप्शन कयूं। हाणे उन्हनि फाथा अची पोइ करप्शन कीअं लिकायूं, नई करप्शन कयूं, मिल एसोसिएशन ठाहियूं। तकरीर ख़त्म कयूं। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला जलसा ख़त्म मसलो दर वञ। बिल्कुल न मुंहिंजे जलसे सां मज़ाक न कयो। इन्हनि खे विहारियो वेठल इन्हनि खे विहारियो, कतई तौर ते मज़ाक बर्दाश्त न कयो। विहारियो इन्हनि खे शाबाश। एक तरफ मास्टर इस्लामाबाद में साईं धिका झलींदा था बर्तन, मुंहिंजूं न्याणियूं इस्लामाबाद में सरापा एहतजाज। ॿिए तरफ़ कणिक जो हाल इहो, मुंहिंजा साईं इनजे करे कणिक न वरितऊं। हिक साल में कणिक में 70 अरब रुपए जी करप्शन कयूं। हेॾा फाइल ठाहिया पिया आहिनि, मुंहुं लिकाइण जी इन्हनि खे जॻहि नथी मिले। हिन साल सरकारी कणिक जी ख़रीदारी ते पाबंदी। मिल्स एसोसिएशन ठाहियूं। टंडे मोहम्मद खान में मिल एसोसिएशन आहे, उनजो सदर कहिड़ी पार्टी सां तालुक थो रखे, उनजो जनरल सेक्रेटरी कहिड़ी पार्टी सां तालुक थो रखे, वाइस चेयरमैन कहिड़ी पार्टी सां तालुक थो रखे, फिनांस सेक्रेटरी के इहो सॼो हाल आहे सॼी सिंध जो। 3 ज़िलनि में मिल्स एसोसिएशन सभिनी जो तालुक पीपुल्स पार्टीअ सां। चई खणो आबादकारनि खां कणिकूं, अहिड़े रेट ते खयूं कणिक जो आबादकार जेको उन्हनि पैसा हया हा उहे बि न कढी सघिया। कमाइण त परे जी जा, जेका उन्हनि कणिक ते इन्वेस्ट कई उहा बि न कढी सघिया। जीअं ई कणिक आबादकार जे हथ मां निकिती, कणिक मिल मालिकान वटि पहुती त कणिक जा रेट आसमान सां था ॻाल्हियूं कनि। हाणे ग़रीब माण्हू अटे जी लप जे लाइ बि परेशान, अटो इज़त सां नथो वठी सघे। हिक तरफ़ नौजवान सरापा एहतजाज, हिक तरफ़ मेरिट जो कतलेआम, ॿिए तरफ़ कणिक नायाब, ग़रीब जे हथ मां कणिक निकिरी वई। टे तरफ़ बदअमनीअ जी बाहि, सखर ऐं लारकाणो डिवीजन स्ट्रीट क्राइम अरूज ते, सखर ऐं लारकाणो डिवीजन थाड़ेलनि जे रहमो करम ते, इहे ॾिठे जो हाईवे ते मोटरवे ते पुलिस कानवाए खां सवा तव्हां उते घुमी नथा
शिकायत पर मां 2 सालन जो मासूम बाहर अगवा कयो वियो, लखीअ मां बाहर अगवा कया विया, कश्मीर मां 4 सालन जी न्याणी अगवा कई वई, 4 साल जी रुगो अगवा न कई वई, उन सां ज़िना कई वई, रेप कयो वियो, उन जी वीडियो ठाही वई। एक तरफ नौजवान रोजगार जे लाइ परेशान, ॿिए तरफ गरीब अटे जे लप जे लाइ परेशान, टे तरफ अमन अमान जी सूरत हाल मखदूस आहे, त चौथे तरफ बेटन जा सौदा, वसीलन जा सौदा, जज़ीरन जा सौदा, दरियाह जा सौदा, इहे पिया ज़मीनूं खपाइनि, ॼणिन जे पीउ ॾाॾे जी मिल्कियत हुजे, ॼणिन जूं ज़ालूं हिदाज में खणी आयूं हुजनि। हीअ सिंध तव्हांजे पीउ ॾाॾे जी मिल्कियत नाहे, सिंध सिंधियुनि जी आहे, सिंधियुनि जे मर्ज़ीअ खां बग़ैर हिकु फुट ज़मीन में तव्हांखे खपाइण जी इजाज़त न ॾींदासीं। नारे तकबीर, सिंध खपाईंदे, पत्थर खाईंदे, सिंध खपाईंदे, पत्थर खाईंदे। ऐं टे तरफ कालाबाग डैम जो राग शुरू थी वियो, बांसुरी जी वॼे, बांसुरी सुर शुरू थी विया। कालाबाग डैम न तव्हांजो पीउ ठाहे सघियो, न तव्हां ठाहे सघंदो, न तव्हांजो ईंदड़ नस्ल ठाहे सघंदो। इंशाअल्लाह कालाबाग डैम ठहण ॾींदासीं इंशाअल्लाह। सिंध जे ज़िंदगी ऐं चियापे जो मसलो आहे। धरतीअ जे लाइ कंध कपाइणा पिया त कपाईंदासीं, कंहिंखे धरतीअ सां गद्दारी करण जी इजाज़त न ॾींदासीं इंशाअल्लाह। छो बाबा कालाबाग डैम छो? जिसे पानी थो ज़ाया थिए। बाबा पानी काॾों आयो? तव्हां त 3 दरिया खपाया, तव्हांजे 3 दरियाहनि खे इंडिया कालाबाग डैम वांगुरु डैम ठाहिया, उहे डैम टुटा ओवरफ्लो थिया, तॾहिं ॿोॾ आई। 2022 वारी 23 वारी ॿोॾ, तव्हांजी दादू ऐं सेवण वारी डैम टुटी तॾहिं ॿोॾ आई। हाणे कराचीअ में 2-3 ज़िला पे ॿुधा, 4-5 ॾींहं कराचीअ जे घरनि में, दुकाननि में, रोडनि में पाणी हो। काॾो पाणी आयो? तव्हांजी डैम टुटी तॾहिं पाणी आयो। अकुल जा अंधो डैम टुटनि थियूं तॾहिं तबाहियूं थियूं अचनि। कालाबाग डैम सिंध असेंबली मुस्तरद कई आहे, कालाबाग डैम बलोचिस्तान असेंबली मुस्तरद कई आहे, कालाबाग डैम खैबर पख्तूनख्वा जी असेंबली मुस्तरद कई आहे। 3 असेंबली जे डैम खे मुस्तरद कयो आहे, उहा डैम ठाहिण जी इजाज़त नथा ॾेई सघनि। सिंध दुश्मन मंसूबो, नवनि सूबनि जो राग थो हले, नवां सूबा। हा, पंजाब खे ज़रूरत है त भल ठाहियो, खैबर पख्तूनख्वा खे ज़रूरत आहे भल ठाहियो, बलोचिस्तान खे ज़रूरत आहे भल ठाहियो, पर भुलिजी करे सिंध सां हथ चुरान न कजो, छो त कराची सिंध जी मुंडी आहे, कराची सिंध जी शिशी आहे, कराची सिंध जो अटूट अंग आहे। कराची टुटो, तव्हांजो मुल्क टुटंदो। सिंध मज़बूत, पाकिस्तान मज़बूत, सिंध कमज़ोर, पाकिस्तान कमज़ोर। के माउ जे पुट खे न सिंध कमज़ोर कर ॾींदासीं, न पाकिस्तान कमज़ोर इंशाअल्लाह। जेका सिंध टुटण था चाहिनि उहे मुल्क टुटण था चाहिनि, जेका सिंध तक़सीम करण था चाहिनि उहे पाकिस्तान तक़सीम करण था चाहिनि। असां पाकिस्तान तक़सीम करण न ॾींदासीं, सभा घड़ी सिंध खे तक़सीम करण न ॾींदासीं इंशाअल्लाह। मुंहिंजा भाइरो, तव्हांजे इल्म में मां अॼु ॾींहं ताईं पंहिंजे दिल ऐं दिमाग़ तां उहा करबनाक रात नथो विसारे सघां। 28 नवंबर 2014 सक्खर में अमन कॉन्फ्रेंस, अॼु टंडे मोहम्मद खान में अमन कॉन्फ्रेंस आहे न, अॼु असां अमन कॉन्फ्रेंस में वेठा आहियूं न। जी हाँ, टंडे मोहम्मद खान वारो 28 नवंबर 2014 सक्खर में अमन कॉन्फ्रेंस। मुझे शहीद बाबे जो जिंदगी जो आखिरी खिताब ऐं तकरीर करे अमन जी निकतो आहे। सुबुह जो गोलियुनि जो पख थियल लाश मुंहिंजे हवाले कयो वियो। पुछण थो चाहियां कहिड़े जुर्म जी सज़ा ॾिनी, लेकिन मुंहिंजे वालिद बि अमन जी ॻाल्हि कई, मां पंहिंजे पीउ जे जनाज़े ते बि अमन जी ॻाल्हि कई। मां सिंध अमन मार्च 13 ॾींहं कयो, सॼे सिंध जो दौरो कयो, लखे माण्हू कराची में गॾु कया। वज़ीर आज़म जे साम्हूं मां कच्चे में जॉइंट ऑपरेशन की ॻाल्हि कई, अमन जी ॻाल्हि कई। उन वक़्तु वज़ीर आला साॻो ई मुराद अली शाह हो।
तकरीर पई खणो रिकॉर्ड ते ॿुधो मां चयो अमन ॾियो ऑपरेशन कयो मुराद अली शाह साहब राशिद साहब अलॻि बयानी तो करे काई ज़रूरत कोन्हे ऑपरेशन रिकॉर्ड ते मौजूद आहे उन खां पोइ जॾहिं मां मार्च करे वापसि आयुमि त धाड़े लाइ न्यापो कयो त साईं असां हथियार फिटा करण जे लाइ तयार असां अमन जे लाइ तयार लेकिन असांजा जहिड़ा आहिनि क़बाइली तकरार आहिनि क़बाइली तसादुम आहिनि असांजा फ़ैसला करायो असांजा क़बाइली जहिड़ा ख़त्म करायो असांजा सुलह सफ़ाइयूं करायो कीअं बंदूक छॾियो 30 माण्हू 40 माण्हू हिक हिक घुर जा क़तल थियल आहिनि बंदूक नथा फिटी करे सघूं मां कराची वियुमि वज़ीर आला सां मिलियुमि वज़ीर दाख़िला सां मिलियुमि चीफ सेक्रेटरी सां मिलियुमि IG सां मिलियुमि होम सेक्रेटरी सां मिलियुमि मुक़्तदरा सां मिलियुमि ऐं उन्हनि खे चयुमि ही पैगाम आयो वॾेरनि खे वठो ॻिचीअ खां फौतारनि खे पकड़ियो ॻिचीअ खां नवाब सरदारनि खे छलियो ॻिचीअ खां तारीख़ूं करायो हाणेल बंदूक फिटी करण जे लाइ तयार आहिनि हिकिड़े कन मां ॻाल्हि ॿुधी ॿिए कन मां मुंहिंजी ॻाल्हि खे कढी करे फिटो कयो मुंहिंजे मुर्शिद मुंहिंजे अमीर हज़रत साईं अब्दुल क़य्यूम हालेजी साहब फ़ैसिलो कयो त जेकॾहिं हुकूमत नथी घुराए असां था घुरायूं सिंध अमन जरगो कयोसीं सखर में सभिनी वॾेरनि खे दावत ॾिनीसीं पीपल्स पार्टी सां तालुक रखण वारो हिकिड़ो वॾेरो बि न हिकिड़ो नवाब बि न साईं फरमायो ॿीहर रखो वरी था छॾियूं मन अचनि मां मदीने मां रोज़े अतहर जे छांव मां उन्हनि खे ख़त लिखियो मैसेज लिखियो फोन कई पैगाम मोकिलियो त मां हुजूर जे गुंबज़ ख़ज़रा जे हेठां वेही तव्हांखे सिंध जे लाइ सॼा थो अमन जे लाइ सॼा थो तव्हांखे क़बाइली जहिड़नि जे ख़ात्मे जे लाइ सॼा थो सुलह ऐं सफ़ाईअ जे लाइ सॼा थो अचो सिंध अमन जरगे में शरीक थियो मां मके पहुतुमि मां वरी उन्हनि खे पैगाम मोकिलियो वरी उन्हनि खे फोन कई वरी उन्हनि खे मैसेज मोकिलियो व्हाट्सअप कयो त मां इहराम जी हालत में हां मां काबतुल्लाह के छांव में हां सिंध जे लाइ तव्हांखे सॼा थो अमन जे लाइ तव्हांखे सॼा थो सभा जहिड़ी सिंध जे ख़ैर जे लाइ तव्हांखे सॼा थो अचो अमन जरगे में शरीक थियो मां वेठो रहियुसि लेकिन पीपल्स पार्टी सां ताल्लुक रखण वारो हिकिड़ो बि वॾेरो अमन जरगे में ॿिए अमन जरगे में न शेम छो गठ जोड़ा कच्चे जे भाड़े लड़े पक्के जे धाड़े लड़े ये जेका असेंबली में वेठा आहिनि ये पक्के जा धाड़े ये तव्हांजे रोड जा धाड़े तव्हांजे रस्ते जा धाड़े तव्हांजे अस्पताल ते धाड़ो हणण वारा तव्हांजे स्कूल ते धाड़ो हणण वारा तव्हांजे नौकरीअ ते धाड़ो हणण वारा तव्हांजे अधे लटे अटे ते धाड़े हणण वारा ये अहिड़ी क़िस्म जा पैसा खाइण वारा ये रवेनो जा पैसा खाइण वारा टंडे मोहम्मद खान में बिल्कुल न खाईंदा अब हिते अमन आहे टंडे मोहम्मद खान में ॻाल्हायो अमन आहे मोबाइलूं त तव्हांजो बिल्कुल कोन थियूं चोरी थियनि न साईं टंडे मोहम्मद खान में मोबाइल त चोरी नथियूं थियनि थियूं मोटरसाइकिलियूं थियनि थियूं न यार ईअं न कयो मां त ॿुधो आहे त फ़रिश्तनि जो ज़िलो आहे दुकान वारनि खां फुर लुट ॻाल्हायो बाबा दुकान वारनि खां फुर लुट थिए थी या नथी थिए मां वारा यार वेठा आहिनि साम्हूं चिड़ी वेंदा पुलिस वारा मुझे इन्हनि पुलिस वारनि दोस्तनि मुझे इन्हनि यारनि ऐं दोस्तनि खे अमन अमान क़ाइम कराइण जे लाइ टंडे मोहम्मद खान हिकिड़ो ज़िलो आहे साईं साल 2025 जी टंडे मोहम्मद खान जे पुलिस जी बजट घणी आहे पुलिस वारनि खे पाण खे ख़बर न हूंदी अॼु ॿुधो ईमान ताज़ो कयो पंहिंजो तव्हां पुलिस वारनि जी टंडे मोहम्मद खान जे हिकिड़े ज़िले जी हिकिड़े साल जी बजट 1 अरब 4 करोड़ 75 लख 89,000 बजट आहे पुलिस जी 1 अरब 4 करोड़ 75 लख 89,000 टंडे मोहम्मद खान जे पुलिस से मिलन था पुछण चाहियो तो ये पैसा काॾे था वञनि कंहिंजे बदिरां ते ख़र्च था थियनि आख़िर इन एॾी वॾी रक़म जे बावजूद टंडे मोहम्मद खान में अमन अमान खान छो न अल्लाहु अकबर बाबा मुंहिंजा हितों जी अस्पताल त माशाअल्लाह मां ॿुधो आहे त अहिड़ी अस्पताल त सॼी सिंध में कोन्हे MRI मुफ़्त सिटी स्कैन मुफ़्त एक्सरे मुफ़्त इलाज मुफ़्त बिस्तरा ICU अहिड़ियूं आहिनि जो वाशिंगटन DC जे अस्पताल में कोन हूंदियूं ऐं एम्बुलेंस को मरी वञे त हितों जो अस्पताल जो MS साहब पाण ड्राइविंग करे छॾे ईंदो आहे अब अस्पताल में इलाज मिले तो मुफ्त दवा मिले थी ऑपरेशन मुफ्त थे थी
टंडे मोहम्मद खान जे अस्पताल जी हिकड़े साल जी तुझे कोनिस्तान पैरासिटामोल पेनाडोल जी बजट तुझे अस्पताल जे सिटी स्कैन एमआरआई ते खर्च जी बजट तुझे डॉक्टरन जे पघारुन जी बजट एक साल में टंडे मोहम्मद खान जे अस्पताल जी बजट 1 अरब 37 करोड़ 84 लाख 96,000 रुपया 1 अरब 37 करोड़ 84 लाख 96,000 सालन जी न 1 साल जी बजट अस्पताल अज अस्पताल टंडे मोहम्मद खान जी सरकारी अस्पताल जो हाल छाड़े गरीब ठिका ठलीदा तालीम त माशाअल्लाह डोनाल्ड ट्रंप मां बुधो तो पंहिंजो पुट टंडे मोहम्मद खान पढ़ाइण जे लाइ मोकिलियो नेतन्याहू में सोचे पियो तो मां पंहिंजो पुट टंडे मोहम्मद खान मोकिलिया तव्हांजे सरकारी स्कूल में पढ़ाई माशाअल्लाह हूंदी कॉलेज यूनिवर्सिटी त अहिड़ी ठाही तो टंडे मोहम्मद खान में जो हितों वारी तालीम खां पोइ मुंहिंजा नौजवान टंडे मोहम्मद खान जा अमेरिका में नौकरियूं था कनि साईं ये आहे या कोने तुझे सरकारी स्कूल में तालीम आहे या कोने तालीम आहे तो उस्ताद कोने उस्ताद आहे तो पखो कोने पखो आहे तो बेंच कोने बेंच आहे तो बाथरूम कोने एतरे ताईं जो न्याणियुनि जे स्कूल में बाथरूम कोनन हे सरकारी स्कूल जो बेड़ो तोड़ियो वियो ॿुधो टंडे मोहम्मद खान जे हिकड़े ज़िले जी तालीम जी हिकड़े साल जी बजट तुझे स्कूल तुझे कॉलेज तुझे यूनिवर्सिटी जे लाइ तुझे बच्चन के पढ़ाइण जे लाइ 1 साल में 5 अरब 52 करोड़ 2,36,000 रुपया 5 अरब 52 करोड़ 2,36,000 रुपया तुझे सरकारी स्कूल जे लाइ कौमी खजाने में कढाया विया आहिनि बस सवाल थो पुछां त इहे पैसा काॾे ख़र्च जोड़ा कच्चे पक्के जे धाड़े तव्हां हुते क़ौम जी रत चूसियो असां हिते क़ौम जी रत चूसींदासीं तव्हां मज़दूरी करे जेको कमाइनि उहो खसियो असां कुझु बुनियादी सहूलियतूं बि न ॾींदासीं तव्हां नतीजा खणो इलेक्शन जा शहरनि में साईं मुंहिंजा पीपल्स पार्टी खे वोट 0 ऐं कच्चे में साईं उहा पोलिंग जिते DSR क़तल थी वियो रेंजर्स जो DSR ॾींहं ॾिठे जो क़तल पुलिस जो DSP ॾींहं ॾिठे जो क़तल पुलिस जो SHO ॾींहं ॾिठे जो क़तल उहो इलाइक़ो कच्चे जो जाते मोटर में गुज़रे थो त पुलिस कानवा रेंजर्स जे कानवा में माण्हू था गुज़रनि माशाअल्लाह हाणे हिननि ॾींहंनि में को चुरंदो पुरंदो माण्हू गुज़री नथो सघे इलेक्शन वारनि ॾींहंनि में कच्चे जे पोलिंग ते पीपल्स पार्टी 68,000 वोट खया 6,000 वोट खणो इलेक्शन कमीशन जा नतीजा जेकर मां कूड़ थो ॻाल्हायां की गिचे खां झलियो त सूर सां छा थो करे 68,000 कच्चे जी ये ठप्पा केर थो हणे JUI के वोट 0 कॉम्प्रेशन के वोट 0 पीर साहब पधारे के वोट 0 कच्चे जे पोलिंग ते पीपल्स पार्टी के 8,000 है 6,000 है 9,000 वोट एक गठ जोड़ना है तो ॿियो छा आहे उते तव्हां हिते असां हिननि खे ख़बर आहे त अवाम वोट नथो ॾे अवाम मुस्तरद थो करे हे त मां गुलनि जा हार पारायां पंहिंजे मोली इब्राहिम सूरे साहब खे जे हितों जी 300 खूह आहिनि तव्हांजे ज़िले में 300 साईं तेल ऐं गैस जा हालत इहा आहे त गैस हितों जे इलाइक़े में कोन्हे रोड हिते कोन्हे पीअण जो साफ़ पाणी बि मिलंदो गैस बि मिलंदो रोड बि मिलंदो त रॉयल्टी ज़मीनदारनि खे 15,000 रुपया फी खूह ते लॻाए करे ॾिनी आहे त मूंखे जमात वधाए करे ऐं इंशाअल्लाह असांजी इहा जद्दोजहद जारी रहंदी असां निकिता आहियूं कच्चे ऐं पके जे दाड़ेलनि जे ख़िलाफ़ अमन ॾियो इंसाफ़ ॾियो मेरिट रोज़गार ॾियो वेटन वसीलनि जज़ीरनि सां चुरान बंदि कयो दरिया कपाइण बंदि कयो सिंध जी तक़सीम बंदि कयो अब ॿुधायो मुंहिंजा इहे मुतालबा दुरुस्त आहिनि या ग़लति आहिनि ॻाल्हायो बाबा मुंहिंजा इहे मुतालबा दुरुस्त आहिनि या ग़लति आहिनि हुक्मरानो आपको इंसाफ देना पड़ेगा हुक्मरानो आपको मेरिट पर रोज़गार देना पड़ेगा हुक्मरानो आपको अमन देना पड़ेगा हुक्मरानो
ताजीम तुम्हारी जिंदगी अच्छी रखे के रखते इंशाअल्लाह। नारे तकबीर, अल्लाहु अकबर। कायदे सिंह कदम बढ़ाओ, हम तुम्हारे साथ। कायदे सिंह कदम बढ़ाओ। कहाँ तैयार आयो वेहण जला तैयार आयो पंहिंजे हक़नि जे लाइ चमकण जे लाइ तैयार आयो मैदान ते निकरण जे लाइ तैयार आयो लब्बैक लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक लब्बैक। कायदे सिंह कदम बढ़ाओ, कायदे सिंह कदम बढ़ाओ। साहब ही सगोर हिकिड़े सवाल की नहीं ॻाल्हियूं ॾाढियूं भलियूं था कयो शुक्र साहब ॻाल्हियूं ॾाढियूं भलियूं था कयो वणनि थियूं तव्हां जूं ॻाल्हियूं पर हिकिड़ी ॻाल्हि आहे सूर साहब जंहिंमें मार खाई आयो नवाब शाह स्टेज ते उहो टीवी चैनल हलाई आहे उहा ख़बर मां जो अलाए कहिड़ी चीज़ ॾाढी पटके तव्हांजे बस खां ख़राब करे वेठा मां चयो सिंध वारो देवबंदियो बरेलवियो शियो अहल हदीसो हिंदुओ सिखो मेघवाड़ो मारवाड़ियो मां पंहिंजे पीउ जो खून खणी वचन कयो हो त दीन ऐं धरती जी चौकीदारी कंदुसि कंध कपाईंदुमि सौदे बाज़ी न कंदुमि जेकर मुंहिंजूं ॻाल्हियूं तव्हांखे वणनि थियूं त पोइ हथ थो वधांव मूंखे क़बूल करणो अथव त हिन पटके में हिन ॾाढ़ीअ में क़बूल करणो पवंदव मां तव्हांजे करे ॾाढ़ी ऐं पटको लाहिण जे लाइ तयारु न आहियां हे मुंहिंजे ईमान जी निशानी सब कुछ छड़े सदा तो ईमान न तो छड़े सदा कदम कयो बस मुल्लो हां यो कसूर आ नमाज पढ़नो हां यो कसूर आ कुरान पढ़नो हां यो कसूर आ अल्लाह अल्लाह कंदो हां यो कसूर आ ॿियो कहिड़ो कसूर आ पटको ॾाढी कसूर बणजी वियो त पोइ अदा पोइ भुगतियो इन्हनि थाणेलनि खे भुगतियो धरतीअ जे तकारनि हतारनि खे भुगतियो मां घटि में घटि तव्हांजे करे पटको ॾाढी नथो छॾे सघां मूंखे क़बूल करणो अथव हिन पटके ॾाढी वचन थो कयां वाइदो थो कयां जमीयत खे इक़्तिदार ॾियो बराबरीअ जे बुनियादनि ते हक़ ॾींदासीं इंशाअल्लाह मंदरनि जी बि चौकीदारी कंदासीं मंदरनि जी बि वाइदो हिंदुनि खे चवां थो सिंध न छॾियो सिंध तव्हांजी आहे हिंदुओ तव्हां मुंहिंजा भाई रहियो तव्हांजे घर ते कयो मंदर जे चौकीदारीअ जे लाइ मुंहिंजी अंसारुल इस्लाम जा रज़ाकार हाज़िर आहिनि असां पंहिंजनि भाइरनि जी इबादत गाहुनि जी चौकीदारी करण लाइ तयार माशाअल्लाह ऐं कंदासीं इंशाअल्लाह तव्हां तयार आहियो मूंसां गॾु मैदान ते निकिरण जे लाइ इंशाअल्लाह मां सुभाणे सुजावल हां रात जो ठटे हां परीअं मां कराची पियो पहुचां कराची साईं अब्दुल कयूम साहब सां गॾु मौलाना फजलुर रहमान साहब बि अचे पियो कराची तव्हांजे लाइ पियो अचे तव्हांजे अमड़नि भेनरुनि न्याणियुनि जे लाइ पियो अचे ओ सिंधी हो मां तव्हांजे लाइ निकितो हां ओ नौजवानो ओ तालिबो ओ आलिमो ओ हाफ़िज़ो ओ सरकारी मुलाज़िमो ओ ताजुरो ओ मुंहिंजूं अमड़ियूं भेनरूं न्याणियूं मां तव्हांजे लाइ निकितो हां अचो मुंहिंजा भाउ भेण थियो त ज़ुल्म ऐं जबर जे दीवारनि खे धिको ॾेई करे किराए करे तव्हां मां सां गॾु बांह ॿेली छॾण जे लाइ तयारु आहियो वो कराची वजीर आला हाउस के घर जे ॿाहिरां मां अकेलो हूंदुमि या टंडे मोहम्मद खान वारा 18 तारीख़ कराची ईंदा कहिड़ा कहिड़ा कराची ईंदा जेका कराची ईंदा ॿई हथ बुलंद करे मूंखे चवनि वाइदो पक्को वाइदो हिन जोश जज़्बे फलवले में दावत ख़िताब ॾेई